अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। हुकुमरानो एतिरो ज़ुल्म कयो जेतिरो पाण बर्दाश्त करे सघो। जियालनि जी हुकूमत ठहण वारी आहे, सिर जो जवाबु पथर सां ॾींदासीं। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सखर में कारकुननि खे ख़िताब कंदे चयो आहे त PTI जो मुक़ाबिलो पटवारियुनि ऐं मौलाना सां न पर जियालनि सां आहे। औरत खां सवाइ घर नथो हली सघे त मुल्क कीअं हलंदो। PDM जी सियासत सां हुकूमत खे फ़ाइदो वधीक ऐं नुक़सानु घटि थियो। अपोज़िशन इस्लामाबाद जो रुख कयो त फांसी पवंदी। मौलाना फज़ल रहमान गैर ज़िम्मेवारीअ जो मुज़ाहिरो करे रहियो आहे। अपोज़िशन एहतजाज जी सियासत लाइ ग़लति वक़्तु चूंडियो आहे। अॻिते हली पछताईंदा। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त अफ़गानिस्तान मां पहुतल कंहिं बि पनाहगीर जो दर्जो नाहे ॾिनो वियो। PTI चोर दरवाज़े खां हुकूमत में आई। इस्टेब्लिशमेंट जी मुकमल हिमायत बावजूदु नालाइक हुकुमरान कुझु बि न आहिनि करे सघिया। अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ़ कराचीअ सां वेगी माहवारो सलूक थियण जो एतिराफ़ कंदे चयो आहे त मौक़ो मिलियो त कराचीअ खे पेरिस बणाईंदासीं। शहबाज शरीफ़ ख़िलाफ़ केस मज़बूत आहिनि। जलसनि खे छॾे वकीलनि सां मशवरा करे त संदसि लाइ बहितर रहंदो। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरीअ चयो आहे त मूंखे नथो लॻे त शहबाज शरीफ़ घणी देरि जलसनि खे ख़िताब करे सघंदो। सिंध जे गबरू शहज़ादनि खे राति जे ऊंदाहीअ में घरनि मां खंबे लापता करण वारे अमल ख़िलाफ़ 3 अगस्त ते खंबे गुम कयल शहरियुनि ख़िलाफ़ आलमी ॾींहं जे मौक़े ते गुज़िरियल 1.5 साल खां जदोजहद कंदड़ सिंध जे सान्यावंदनि जे फोरम सिंध सभा पारां सिंध जे 6 डिवीज़न जे प्रेस क्लबनि ॿाहिरां अलामती बुख हड़तालूं कयूं वयूं। नवाबशाह प्रेस क्लब ॿाहिरां मुनक़िद कयल अलामती बुख हड़ताल में सिंध सिबा जे मरकज़ी अॻवान नाम अब्बासी जिस्कम जे सीनियर तरीन अॻवान सरफराज़ मेमण, नामवर अदीब शाइर सहाफ़ी फयाज़ चंद कलेरी, कामरेड हसन कलोड़ो, नासिर शाह समेत सान्यावंदनि सिविल सोसाइटीअ जे फर्ज़नि वकीलनि वॾे अंग में शिरकत कई। जॾहिं त सिंध तरक़ी पसंद पार्टीअ जे कारकुननि पारां एहतिजाजी रैली कढण बैदि एकता लाइ बुख हड़ताल कैंप ते वेठा। उन ई मौक़े ते सिंध मां खंबे लापता कयल क़ौमी कारकुननि, शागिर्दनि, अदीब, नौजवाननि अयूब कांदड़ो, मुर्तज़ा जोड़े, डॉक्टर फतेह मोहम्मद खोसो, आकिब चांडियो ऐं ॿियनि जा फोटो पेना फ्लैक्स दीवार ते लॻाए संदनि फौरी बाज़ियाबी हलाईंदड़ नारेबाज़ी कई वई। उन ई मौक़े ते ख़िताब कंदे सरफराज़ मेमण चयो त 1947 पाकिस्तान जे क़याम खां वठी दुनिया अंदरि आज़ाद ऐं ख़ुशहाल वतन तौर सुञाणप रखंदड़ सिंध जे वसीलनि ते साम्राजी क़ुवतूं पंजाब जी रियासत इदारा कब्ज़ो करे सिंध में क़ौमपरस्तीअ जो फ़िक्र पखेड़ींदड़ साईं GM जे नज़रिए मोहबत कंदड़ कारकुननि ऐं अॻवाननि खे राति जे ऊंदाहीअ में खंबे टाचर सेलनि में वाड़े मथनि वेछाइण तशदुद करणु मामूल बणियल आहे। जंहिं ते उन्हनि चयो त गुम कयलनि खे अदालत में पेश कयो वञे। जेकॾहिं संदनि ख़िलाफ़ कंहिं बि क़िस्म जा केस वग़ैरह आहिनि त उहे अदालत में हलाया वञनि। इनाम अब्बासी चयो त जेसीं ताईं सिंध जो हिकु बि खंबियल नौजवान सही सलामत पंहिंजे घरनि ॾांहुं मोटंदो न, असांजे पुरमन जदोजहद जारी रहंदी। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।